झूलेलाल। कल का अञा तव्हां वीडियो ई पिया ॾिसो, मज़ाक जी अॼु असली में राखी पिया ॿधां। ऐं मां लिफ़ाफ़ो तयार करे आया आहियां। ॾिसो मज़ाक जी ॻाल्हि आहे, असली में ॾेबो भी है। बंद तू बंद। मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है। यो शायद भैया दे दो लिफाफा बहन आई है। भैया दे दो लिफाफा बहन आई है। दी वठ लिफाफो हां ॾेई पियो लिफाफो बढ़िया। वाह भाई मेरी बारे तो सुनो लिफाफो ॾिनो अथई। ॿियो छा ॾे पई है, खोल न हिन ही ॾिसो पागल आई त सभिनी जे साम्हूं अहिड़ी ॻाल्हियूं न हिन बि करिजे। त खाली ॾिनो तुमसे दिखाइण लाइ लिफाफो। ए पागल आई ये त ईअं मुख्य करे है मुख्य ये गच्ची नगर देखो मुख्य ये ॾिसो भाभी ये ॾिसो मिठाई पकड़। चलो बाय बाय। मिठाई रखी सभिनी खे आहे राखी जी वाधायूं हुजनि। हैप्पी रक्षाबंधन। ॾिसो कंहिंखे मुंहिंजी राखी त वीडियो त दुख थियो हुजे त हथ जोड़े माफ़ी आहे। हूअं सभिनी खे एंजॉय करण लाइ मुंहिंजी वीडियो ठाही आहे। आयो लाल सभई चओ झूले